ॾिस तुंहिंजे लाइ छा वठी आयो आहियां, सोन जी मुंडी। छा ॻाल्हि आहे, तूं त पैदाइशी भिखारी आहीं, तो वटि पैसा किथां आई हेॾा? पाए जल्दी पोइ ॿुधायां थो मां किथां आई मूं वटि। फैमिलीअ में हिकिड़ी एंगेजमेंट सेरेमनी पई हले त छोकिरीअ जी रिंग गुम करे छॾी। अल्लाह अल्लाह। छा आहे भाई, सुबुह खां किॾे थी घुमे? अरे घुमंदमि वरी केॾे, फ्री जो राशन मिलियो न, उहो वठण वई हुयमि मोदीअ जी दुकान ते। फ्री जो राशन वठण लाइ एॾो तयार थी करे वई आहीं? मूंखे बि ॾेखार छा वठी आई आहीं तूं। न मोदीअ न चयो अथई कंहिंखे बि ॿुधाइण, मां वञा थी। अल्लाह अल्लाह, अरे ये वायर अटकी पई आहे, हटाए त। सरकार चई फ्री में राशन ॾींदासीं, हाणे असां राशन वठण आया आहियूं त ॾिसो छा थो थिए पियो। सभु बीठा अथव मुंहिंजे पुठियां, पुछो छा थियो आहे। पहिरीं चवनि था हेॾे अचो, पोइ चवनि था आधार कार्ड खणी अचो, पोइ चवनि था सिक्को हणायो, पोइ चवनि था राशन कार्ड ख़राबु थी वियो आहे। पुत या पुट, मुंहिंजो ख़ाली चवणु एतिरो आहे की राशन तव्हांखे ॾियणो ई आहे त पोइ इहा बड़वाखानी छाजी था कयो। ऐं न ॾियणो अथव त ईअं खदड़नि वांगुरु तालियूं वॼाए करे छो था चओ पिया राशन वठो फ्री में वठो। अरे छा ॻाल्हि आहे, तूं लॉकडाउन में बि बियर वठी आयो आहीं, किथां मिली तोखे? मूंखे बि पीआर न थोड़ी। चरी मुश्किल सां हिकु मिली आहे, लीमो शरबत भरियल आहे अंदरि। हिन लॉकडाउन जे बारे में त छा चवां, कुझु सम्झ में ई नथो अचे पियो, अलाए छा थो थिए। मूंखे त नथो लॻे अञा लॉकडाउन खुलंदो, माण्हू करनि ई ईअं था पिया, कुझु ॿुधनि ई नथा। पुलिस वारो बि हिकिड़े ॼमूअ खे लकड़ी थो हणे त ॿियो कुते जो पुटु पुठियां खां निकिरी थो वञे पियो। अरे मूंखे बीड़ी पीअण जी ॾाढी इच्छा थी थिए पई, ॾे न हिकिड़ी बीड़ी। मूं वटि ई कोन्हे का, तोखे किथां ॾियां? अरे यार ईअं न कर न, कूड़ छो थो ॻाल्हाईं पियो, मूंखे ख़बर आहे तो वटि सॼो बंडल पियो अथई, हाणे कल्ह अञा ई वठी आयो आहीं, ॾे न मूंखे। तोखे न चयो मैं हिकु दफ़ो त सम्झ में नथो अचई, तूं वरी करेले जी सब्जी कई अथई। हिते मां करेला खाई खाई करे करेलो थी वियो आहियां, सम्झ में नथो अचई तोखे कुझु। हाणे हिकु ॻाल्हि ॿुधी वठि मुंहिंजी, करेले जी सब्जी अॼु खां पोइ थी आहे त पोइ डाइवर्स पेपर तयारु पिया अथई, साइन करे छॾिजांइ। वार वॾा छो रखिया अथई? अरे यार हींअर सभिनि खे ख़बर त आहे लॉकडाउन थो हले पियो त किथे वार कटण वारा बि नथा मिलनि पिया। आख़िर मां किथे वञा ऐं किथे वञी करे कटायां पंहिंजा वार। अञा त इहो लॉकडाउन अलाए घणो हलंदो ख़बर कोन्हे का, सॼे शरीर जा वार वधी वेंदा। अॻे तो कपिड़ा पाइण जी ज़रूरी न पवंदी, सॼे शरीर ते वार हूंदा, जंगली प्राणी हूंदा आहिनि न, उन वांगुरु थी वेंदुमि मां, ईअं थो लॻे पियो।